अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं रेवेन्यू डिवीजन में जेको आहे न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ पूरे पाकिस्तान जे लाइ अनाउंस कयूं आहिनि डिफरेंट कारपोरेट टैक्स ऑफिसिस में, जंहिंमें कराची आहे, एबटाबाद आहे, इस्लामाबाद आहे, फैसलाबाद आहे ऐं ही डिफरेंट पोस्ट ते जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंमें स्टीनोटाइपिस्ट आहे, डेटा एंट्री ऑपरेटर आहे, अपर डिवीजन क्लर्क आहे, लोअर डिवीजन क्लर्क आहे, स्पाई आहे, नाइब कासिद आहे ऐं इहे खोड़ सारा ॿिया बि उहिदा आहिनि। इन्हनि में अप्लाई करण जे लाइ तव्हां जेको आहे njp.gov.pk जे जॉब पोर्टल ते वेंदो। जीअं ई तव्हां URL सर्च कंदो njp.gov.pk तव्हांखे कुछ हिन तरह जो इंटरफेस शो थींदो ऐं हिते तव्हांखे ही लाइव जॉब्स जो जेको अपडेट्स ॾेई रहियो आहे, जेके बि पब्लिक सेक्टर ऑर्गेनाइजेशंस में न्यू जॉब्स आहिनि। ही ॾिसो, ही रेवेन्यू डिवीजन आहे। इन ते तव्हां जीअं क्लिक कंदव त तव्हांखे ही सभिनी जॉब्स जी डिटेल मिली वेंदी, जंहिंमें सिंध जे लाइ कराची जो कारपोरेट टैक्स ऑफिस आहे, उनमें डिफरेंट उहिदनि ते जेको आहे ही भर्ती थी रही आहे। इन्हनि में अप्लाई करण जी जेका लास्ट डेट आहे उहा 9 अगस्त 2022 आहे ऐं ही हर जॉब जे अॻियां हुनजो OPS लिखियल आहे, कहिड़े ग्रेड जी जॉब आहे, केतिरियूं वैकेंसीज आहिनि, एक्सपीरियंस केतिरो रिक्वायर्ड आहे, एज लिमिट केतिरी आहे ऐं फील्ड ऑफ एक्सपीरियंस कहिड़ो हुजणु खपे। हाणे इन में अप्लाई करण जे लाइ कंहिं बि पोस्ट ते उनजे अॻियां जेको अप्लाई नाउ जो बटन आहे उन ते क्लिक कंदासीं। जीअं ई अप्लाई नाउ जो बटन ते क्लिक कंदासीं त हिते लॉगिन या साइन अप करणो पवंदो। अगर कंहिंजो NJP नेशनल जॉब पोर्टल ते अकाउंट क्रिएट थियल आहे त लॉगिन कंदो, अदरवाइज सभिनी खां पहिरियां हू साइन अप पंहिंजो अकाउंट। ही हिते असां साइनिंग अप लिखियल आहे, हिते क्लिक कंदासीं। हिते क्लिक करण खां पोइ असां अकाउंट डिटेल ॾींदासीं। अकाउंट टाइप जेको आहे कैंडिडेट साइन अप आहे, पोइ CNIC, पोइ ईमेल, पासवर्ड, पोइ रीटाइप पासवर्ड कंदासीं त असांजो अकाउंट साइन अप थी वेंदो। हिते तव्हांखे पंहिंजी वैलिड ईमेल एड्रेस ॾियणी आहे ऐं तव्हांखे पासवर्ड जेको आहे मिनिमम 10 कैरेक्टर जो क्रिएट करणो आहे। मुंहिंजो अकाउंट साइन अप थियल आहे, इन करे मां साइन इन थो कयां। साइन इन करण जे लाइ तव्हां पंहिंजो NIC अकाउंट ॾींदव ऐं ईमेल एड्रेस ॾींदव ऐं जेको तव्हां पासवर्ड क्रिएट कयो हूंदो उहो लॻाईंदव। मूं पंहिंजो NIC ऐं ईमेल मथां लिखियो, उन खां पोइ पासवर्ड लिखी छॾियो आहे ऐं हाणे मां साइन अप ते क्लिक कंदुमि। साइनिंग इन सक्सेसफुल थी वियो ऐं ही ॾिसो, ही डैशबोर्ड अची वियो नेशनल जॉब पोर्टल जो। सभिनी खां पहिरियां तव्हांखे पंहिंजी CV मैनेज करणी आहे ऐं जेसिताईं तव्हांजी CV फिल आउट न हूंदी तेसिताईं तव्हांजी जेको आहे अप्लाई न थी सघंदो। ही ॾिसो, मुंहिंजी 100% कंप्लीट। उन खां पोइ तव्हां जेको पंहिंजी ही CV जेको आहे मैनेज करे ही हिते मथां जेको पेंसिल जो ऑप्शन अचे थो, इन ते क्लिक कंदा ऐं तव्हां पंहिंजी जेको इंफॉर्मेशन इन में फिल कंदा वेंदा। जॾहिं तव्हां CV थी वेंदी तव्हां एलिजिबल थी वेंदा जॉब में अप्लाई करण जे लाइ। पोइ वापसि तव्हां हिन डैशबोर्ड ते ईंदा। CV जॾहिं तव्हां पंहिंजी CV में तव्हांखे सेम पंहिंजी डिटेल्स ॾियणी आहे, पर्सनल इंफॉर्मेशन, एजुकेशनल इंफॉर्मेशन, अगर तव्हां को एक्सपीरियंस वग़ैरह आहे उहो। हाणे तव्हां सेम हिन पोर्टल ते वापसि अची वेंदा। तव्हांखे इंटरफेस ही शो थींदो, उन में तव्हां रेवेन्यू डिवीजन ते क्लिक कंदा ऐं क्लिक करण खां पोइ कंहिं बि जॉब ते तव्हां अप्लाई नाउ वारे बटन ते क्लिक कंदा। पोइ तव्हांखे ही डिटेल शो कंदो, तव्हां एलिजिबल आहियो न आहियो ऐं पोइ उन खां पोइ तव्हां I have read terms and conditions ते क्लिक करे ऐं क्लिक टू अप्लाई नाउ ते तव्हां क्लिक कंदा। जीअं ई क्लिक टू अप्लाई नाउ ते कंदासीं त पहिरियां एनालाइज कंदो सॼे प्रोसीजर खे ऐं पोइ ही ॾिसो, कांग्रेचुलेशन, एप्लीकेशन हैज सक्सेसफुली बीन सबमिटेड अची वियो। ईअं ई जेतिरनि में तव्हां एलिजिबल आहियो तव्हां अप्लाई करे सघो था। उमेद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो रेवेन्यू डिवीजन में जेके न्यू जॉब्स आयूं आहिनि इन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।